साईं फरमायो जिस्म जो हिकिड़ो अहिड़ो हिस्सो आहे जेकॾहिं उहो ख़ुशि त सॼो जिस्म ख़ुशि, जेकॾहिं उहो बीमार त सॼो जिस्म बीमार। साहबनि फरमायो साईं उहो कहिड़ो आहे? साईं फरमायो अला वहियल क़ल्ब, अला वहियल क़ल्ब, अला वहियल क़ल्ब, उहा दिल आहे, उहा दिल आहे, उहा दिल आहे। जेकॾहिं दिलि ख़ुशि त सॼो जिस्म ख़ुशि, जेकॾहिं दिलि बीमार त सॼो जिस्म बीमार। साहबनि फरमायो साईं दिलि कीअं बीमार थींदी आहे? साईं जन फरमायो ज़िना जे करे दिलि बीमार थींदी आहे, जुआ जे करे दिलि बीमार थींदी आहे, व्याज जे करे दिलि बीमार थींदी आहे, गिला जे करे दिलि बीमार थींदी आहे, मतलब त गुनाह जे करे दिलि बीमार थींदी आहे, बुराईअ जे करे दिलि बीमार थींदी आहे। साहबनि फरमायो साईं बीमार दिलि खे कीअं ख़ुशि कयूं, बीमार दिलि खे असां कीअं चाक कयूं, हिनखे हिनजी कीअं सफ़ाई कयूं। साईं जन फरमायो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। इनके हिकु मरतबो न, 100 मरतबो न, 1000 मरतबो न, इनके कसरत सां पढ़ो। रात हुजे ॾींहुं हुजे, वेठाओ बीठाओ कमकार में ला इलाहा इल्लल्लाह खे होरिया होरिया इनके कसरत सां पढ़ो। आहिस्ते आहिस्ते तव्हांजी दिलि मां ज़िना जी कट लही वेंदी, जुआ जी कट लही वेंदी। तव्हांजे जेका जिस्म ते बुराई आहे उहा आहिस्ते आहिस्ते तव्हांजी साफ़ थींदी, तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी।